अस्सलाम वालेकुम। मां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। अॼु मां तव्हांखे ॾसे रही आहियां मुङनि जी दाल मखमली। इहा आहे मुङनि जी दाल हिकु पाउ जेका मूं पिसाए रखी आहे। सावा धाणा, थूम, इहा आहिनि साबित मिर्च, जीरो अछो, टमाटा, सावा मिर्च, ॻाढ़ा मिर्च अधु कुटियल आहिनि अधु पीठल, गरम मसालो हिकिड़ो नंढिड़ो हाफ टी स्पून, लूणु हिकु चमिचो आहे ऐं हल्दी अधु चमिचो आहे। ऐं इहा आहे पाणी। मां तव्हांखे सिर्फ़ु ॾेखारियां थी तरीक़ो विझण जो, बाक़ी जीअं जीअं तयारी थींदी वेंदी मां तव्हांखे ॾसी ॾींदीमांसि। त नाज़रीन, मूं सिर्फ़ु हिन में हींअर पाणी विधो आहे ऐं हीअ दाल आहे पिसियल, जेका मूं धोई साफ़ करे ऐं पाणीअ में पिसाए रखी हुई। हिन में हाणे मां विझंदसि टमाटा, ॿ नॉर्मल टमाटा आहिनि, ज़्यादा वॾा न, बसि नॉर्मल ॿ टमाटा आहिनि। सावा मिर्च 4 खां 5 आहिनि, नॉर्मल वॾा जेके हूंदा आहिनि उहे आहिनि। ॻाढ़ा मिर्च, गरम मसालो, लूणु ऐं हल्दी, इहे हिन में विझणा आहिनि मूंखे। ऐं हाणे मां हिनखे ढक ॾेई रखंदसि पचण लाइ 15 खां 20 मिंट, जेसि ताईं इहा दाल मुंहिंजी पची वञे त वरी मां तव्हांखे हिन जो तड़को वग़ैरह सभु ॾसी ॾींदी वञा। मां हिन में दाल थी पचायां। तव्हां वटि जेकॾहिं कुकर आहे त उहो बि बहितरीनु चीज़ आहे, तव्हां उहो इस्तेमालु करे सघो था। उन में जल्दी दाल ॻरी वेंदी आहे। मुंहिंजी दाल थोरो वधीक टाइम वठंदी, छो त मां कुकर इस्तेमालु न कंदी आहियां। नाज़रीन, मुंहिंजी दाल जंहिंखे मूं तव्हांजे साम्हूं पाणी विझी ऐं रखी हुई, उहा हाणे हिन कंडीशन ते पहुती आहे। हिन में हाणे इहा तक़रीबन ॾिसो रझी चुकी आहे, बसि हिनखे थोरो घाटो करिणो आहे। त हिन महिल मां हिनखे ॾींदसि थूम जो तड़को। उन खां पोइ अञा 10 मिंट जेको आहे उहो रखणी पवंदी। तईअ में मां विझंदसि तक़रीबन अधु कप तेल जो, अधु कोप। इहा थूम आहे हिकिड़ी ॻड़ी आहे, जेका मूं छिले कटे रखी आहे, हिकिड़ी सॼी ॻड़ी आहे। त हिन में मां थूम विधी आहे, इहा पची रही आहे, पर हिनखे सफ़ा कारो न आहे करिणो, नॉर्मल कलर जेसि हिन में अचे। आहे त बिल्कुलु दाल, पर दाल खे सुठे तरीक़े सां माण्हू पचाए त कई क़िस्म आहिनि दालियुनि पचाइण जा, ऐं असां बहितर खां बहितर पचाए पंहिंजे घर जूं शयूं खाई सघूं था। असां छो था इंतज़ारु कयूं त असांखे सुठी दाल खाइणी आहे त ॿाहिरां घुरायूं, असांखे का बि सुठी भाॼी खपे त असां ॿाहिरां घुरायूं। असां थोरी महिनत सां पंहिंजे सुठे खां सुठियूं शयूं पंहिंजे घर में तयारु करे सघूं था। मुंहिंजी थूम पची रही आहे, तव्हां ॾिसी सघो था। इंशाअल्लाह तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी, ज़रूरु ट्राए कयो। पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। मुंहिंजूं जेके रेसिपियूं तव्हां ॾिसो था, ॾिसो इहा पची वई आहे। इहे आहिनि सावा धाणा, इहे मां हिन में विझंदसि। जीअं हिन में
सावन धाणनि जो सही तरीक़े सां ज़ाइको बचे, धाणा पची वञनि, कचा न हुजनि। कुझु शयुनि में ईअं हिनखे अञा मां 10 मिंट जेको आहे पचाईंदसि। दाल मुंहिंजी ॾिसो कची चुकी आहे बिल्कुलु। कुझु शयुनि में कचा धाणा मथां विझिबा आहिनि त सुठा लॻंदा आहिनि, कुझु में अंदरि पचाइणु खपनि। हर हिकु शइ जी पंहिंजी पंहिंजी घुर्ज थी हुजे। नाज़रीन, हिनखे मूं थूम जो तड़को लॻाए ऐं दाल रखी तव्हांजे साम्हूं। हिनखे 10 मिंट जेको आहे छॾियो आहे। इहा दाल तयारु आहे तव्हांजे साम्हूं। तव्हां पंहिंजी पसंदि ते जेकॾहिं घाटी रखणु चाहियो हिन खां तॾहिं बि तव्हांजी मर्ज़ी आहे। जेकॾहिं अहिड़ी छिटी रखणु चाहियो चांवरनि लाइ तॾहिं बि तव्हांजी पंहिंजी पसंदि ते आहे। पर तयारी बिल्कुलु हिनजी आहे। हाणे आख़िरी आहे स्टेप बाक़ी। हिनखे आख़िरी तड़को लॻाइणु। पंहिंजो फ्राई पैन रखियो आहे। जीअं त तेल मां हिन में पहिरियों ई विझी चुकी आहियां, तॾहिं बि हिन में दाल आहे। दाल में थोरो तेल ज़्यादा ई पवंदो आहे। इहा आहिनि मिर्च पोपा जेके मूं तव्हांखे ॾेखारिया। असां सिंधीअ में त हिननि खे पोपा ई सॾींदा आहियूं। थोरो हिननि जो जेको तेल गरम थिए, थोरा पचनि। त नाज़रीन, मुंहिंजो तेल गरम थी चुको आहे। मुंहिंजा मिर्च बि थोरा जेको पची चुका आहिनि। ऐं हीअ आहे ज़ीरो, 1 चमचो आहे खाइण वारो, हिन खां वधीक न आहे। अछो जीरो। हिनखे ॿ सेकंड पचाइबो त जीअं हिन जो कचोपन ख़तमु थिए। मुंहिंजो ज़ीरो तव्हां ॾिसी सघो था, बिल्कुलु गोल्डन थी वियो आहे। हीअ मां हाणे हिन में विझंदसि एंड में बिल्कुलु। ऐं हाणे मां तव्हांखे हिन जी मुकमिल तयारी ॾेखारियां थी। त नाज़रीन, मुंहिंजी दाल तयारु आहे, मुङनि जी दाल मखमली। हीअ तव्हां चाहियो चांवरनि सां गॾु, मानी पंहिंजे घर जी चपाती, आचार त हूअं बि मज़ो ॾींदो आहे दाल सां। मुंहिंजी इहा ज़रूरु ट्राई कजो दाल। पंहिंजे दोस्तनि खे शेयर कयो, मूंखे लाइक कयो, मूंखे सब्सक्राइब कयो। तव्हांजी मुंतज़िर दुआउनि में यादि कजो सदाईं गॾु। आख़िर में हिकिड़ो शाह साईं जो बैत बि तव्हांखे ॿुधाईंदी हलां। साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी। अल्लाह हाफ़िज़। सदाईं गॾु।